सिंध हुकूमत पारां ट्रांसपोर्ट खाते जूं ज़मीनूं ऐं इमारतूं 1 महीने अंदर खाली कराइण जो फ़ैसिलो। SMTA बोर्ड ज़मीनूं ऐं इमारतूं खाली कराइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सीनियर सूबाई वज़ीर शाहजिल इनाम मेमून जी सदारत हेठि सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी बोर्ड जो 12हों इजलास SMTA बोर्ड जे 11हें इजलास जी मिनट्स जी बि मंज़ूरी ॾिनी वई। बोर्ड तरफ़ां डिवीज़नल सतह ते SMTA जूं आफ़ीसूं ठाहिण जी मंज़ूरी। SMTA जूं कॉन्ट्रैक्ट ते मुक़रर मुलाज़िमनि जी बि कॉन्ट्रैक्ट्स में वाध HR कमेटी सां मशरूत। शाहजिल इनाम मेमून जो चवणु आहे त सिंध सरकार ट्रांसपोर्ट खाते जे मंसूबनि खे जल्द मुकमल करणु चाहे थी। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो। IMF जी पधिराई मूजिबि मुआहिदे जी क़तई मंज़ूरी IMF जो एग्ज़ीक्यूटिव बोर्ड ॾींदो। नए मुआहिदे तहत पाकिस्तान खे 7 अरब अमरीकी डॉलर 37 महीननि दौरान मिलंदा। प्रोग्राम में मालियाती ऐं मॉनेटरी पॉलिसी खे मज़बूत करणु, टैक्स जी बुनियाद खे वधाइण जा क़दम बि शामिल आहिनि। कर्ज़ प्रोग्राम पाकिस्तान में मुआशी इस्तेहकाम जो सबबु बणिजंदो। गुज़िरियल 1 साल दौरान महांगाई घटि थी, पाकिस्तान जा परॾेही मटा सटा जा ज़ख़ीरा बहितर थिया ऐं मुआशी इस्तेहकाम खे बि हथी मिली आहे। शिकारपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद बेगारी केनाल वटां 3 ॼणा मुबैना अगवा अणॼातल हथियारबंद ॻोठ यार मोहम्मद बिजाराणी वासी नवाब अली मुश्ताक ऐं नज़ीर अहमद बिजाराणी खे अगवा करे विया। वारसनि जो चवणु आहे त नौजवान करमपुर शहर खां ॻोठ अची रहिया हुआ त रस्ते मां गुम थी विया। ॻोल्हा बाद बेगारी केनाल वटि संदन जूतियूं ऐं ॿियो सामान मिलियो। इतला बावजूदि पुलिस पहिरो नाहे खयो। दौड़वे जो आम जी शाख में ॿुॾी वियल नींगरी जो लाश हथ ॻोठ नसीर ख़ान खोसोवासी गुलाम रज़ा खोसे जी नियाणी जो लाश ढोलोन माइनर मां मिलियो। घर में कोराम। ऐं गोलार्ची में आबादगारनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। बदीन कराची रोड ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसल सुकी सड़ी तबाह थी रहिया आहिनि।